सखर में रिपोर्ट करवाया हफीज़ लाशारी। सखर डेवलपमेंट अलाउंस जे चेयरमैन हाजी मोहम्मद जावेद मेमन, सीनियर वाइस चेयरमैन गुलाम मुस्तफ़ा फुलपोटो, मौलाना उबैदुल्ला भुट्टो, जनरल सेक्रेटरी आगा ताहिर मुगल, ऐदन जागिरानी, डॉक्टर सईद अहमान ऐं ॿियनि गॾियल बयान में चयो आहे त सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन इंतज़ामिया जी गफ़लत, लापरवाही, अखियूं बूटण जे सबबि कब्ज़ा माफ़िया सरगर्म थी विया आहिनि। पाक कॉलोनी रेसकोर्स रोड ते नए पिंड वेंदड़ रस्ते खे हिकु भेरो ॿीहर बंदि करे कब्ज़ा माफ़िया सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन इंतज़ामिया जी इजाज़त सां दुकान तामीर करे रस्तो बंदि करे छॾियो आहे, जंहिंजे करे नए पिंड ईंदड़ ऐं वेंदड़ रहवासियुनि शहरुनि खे शदीद ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। हिननि जो चवणु हो त सखर डेवलपमेंट अलायंस हमेशह मुसबत ऐं तामीर अंदाज़ सां जदोजहद कई आहे ऐं शहरी मसइलनि जी निशानदेही करे उन्हनि खे हल करायो आहे। सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन इंतज़ामिया फौरी तौर ते रेसकोर्स रोड ते रस्तो बंदि करे दुकान तामीर करण जी इजाज़त खे रद्द करे नओं पिंड अचण वञण जो रस्तो बहाल न करायो त उन जे ख़िलाफ़ भरपूर एहतजाज जी तहरीक शुरू कई वेंदी, जंहिंजी तमामु त ज़िम्मेवारी सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन इंतज़ामिया ते आयद थींदी।